अस्सलाम वालेकुम दोस्तों मां आहियां कामरान जानी सिंधी। अॼु दोस्तों मां तव्हांजे लाइ हिकिड़ो तमामु मशहूरु वाक़ियो खणी आयो आहियां जेको ॾांद चोरी जो वाक़ियो आहे। दोस्तों तव्हां ॿुधंदा इंशाअल्लाह तव्हांखे तमामु घणो मज़ो ईंदो। दोस्तों इहो वाक़ियो असांखे ॿुधाईंदा उस्ताद जलाल चांडे जा प्यारा शागिर्द अजब जलाल साहब। पोइ अचो त ख़ासि इहो वाक़ियो ॿुधूं। बाबू जलाल हिकिड़ो ये समझ लिखियल बि दरवाज़े ते मथां हिन महिल ते हुजे त रईस जलाल चांडियो हिकिड़ो नवाब हुयो। माना उतां जा ॾोह थींदा या को माण्हू को वठिजी वेंदो हो त या को कंहिं ते फ़रियाद थींदी त पोइ उस्ताद जलाल बाबे जलाल खां पुलिस पुछंदी साईं हीउ माण्हू जेको आहे हिन ते फलाणो केस थियो आहे इहो घुर्बल आहे तव्हांजी जो को हुकुम हुजे। पोइ बाबा जलाल या उन मसइले खे हल कराईंदो हो या वरी पंहिंजे हथनि सां जीअं सरदार ईंदा आहिनि उनखे ॾींदो वरी उनखे छॾाए बि ईंदो या मसइला मसाइल फ़ैसिला करे पुलिस घुराए करे फ़ैसिला कराईंदी या उहो फ़ैसिलो मोकिलींदी बाबे जलाल ॾे या वरी उनखे हथ में ॾींदा बाबा हे ॾोहारी जेको आहे ॾोह कयो आहे त तव्हांखे ॾियूं था। एतिरी माना बाबे जी हलंदी त उते ॾोहारी ॾोह बि न कंदा हुजे घर जे अॻियां बि क्रॉस करणु वॾो मसइलो हूंदो करे वेंदा त पोइ वैल में पइजी वेंदा। चोर चोरी करे बि पराई चोरी करे बि उस्ताद जे दर जे अॻियां गुज़र न कंदा। हिकिड़ो ॾांद चोरी करे उतो गुज़री विया उहो उस्ताद मोटरायो। हा बाबू मां अर्ज़ु कयुमि 2-3 मिंट जो कोन्हे जेको थी गुज़रियो मक़सदु बाबा जलाल सुबुह जो महफ़िल तो मोटी आयो। पोइ चोर जेके हुया हिकु ॾींहुं पहिरियां बाबे जलाल जी गैर मौजूदगी में मां तो चोरी करे करे बाबे जलाल जे बंगले जे अॻियां क्रॉस करे विया। पोइ उहे भाॻिया जेके आहे उहे पहिरियों खणी आया उतां क्रॉस कनि पिया। बाबा जलाल मोटी आयो क्रॉस कनि पिया त जेको आहे सो भाॻियुनि खे हुन चयो त बाबा हाणे छा थियो आहे? चोरी थी आहे छा जी फलाणी शइ जी पहिरियों चई हितां वञे थो त बाबा जलाल खे वॾो माना गुस्सो ऐं कावड़ अची वई त बाबा चोर चोरी करे मुंहिंजे घर जे क्रॉस कंदो मां माना का शइ न आहियां न मूंखे कुझु नथा सम्झनि मां को भाड़ियो थोरी आहियां। उन्हनि खे तव्हांजो इहो मसइलो न आहे हाणे चोरी तव्हांजी जेका थी आहे उहा भले किथां बि थी आहे पर मुंहिंजे घर जे अॻियां क्रॉस कई अथऊं मुंहिंजा वाक़ई भली न आहियो तव्हां ऐं मुंहिंजे घर जे अॻियां चोरी करे क्रॉस करे आहे त मूंखे माना कुझु न सम्झो हीअ चोरी माना ईअं सम्झो तव्हांजी न आहे मुंहिंजी आहे। तव्हां मोटी वञो ऐं चोरी तव्हांखे आऊं भरे ॾींदुसि चोर आऊं तव्हांजो न आहियां लेकिन चोर मुंहिंजे अॻियां घर जे अॻियां छो क्रॉस करे विया आहिनि उन कुझु न सम्झो बाबा जलाल जो घरु आहे काई इज़त ॻाल्हि पंदा मुंहिंजी इज़त खे मफ़लूज कयो अथऊं सो मां इहा बर्दाश्त करे न कंदुसि ऐं तव्हां मोटी वञो। पोइ 2-3 ॾींहंनि अंदरि माना चोरनि ते वॾो प्रेशर छो जो सॼी हक़ीक़त थी हाणे हुन वटि सभु ग़ुलाम हूंदा चोर पुलिस बि उठियो। पोइ चङा मुड़ुस घुराए करे हुनखे चवणो आहे चोरी जेका आहे सा उन्हनि जी न आहे मुंहिंजी आहे महिरबानी करे चोरी ॾींदा त ठीकु जे न त पोइ सम्झनि था। पोइ चोर मेड़ खणी आया हुआ ऐं बख़्शराए बि विया त असां ग़लती थी विया वरी न थींदी आहे चोरी बि बग़ैर भुंगे जे वापसि करे बाबे जलाल खे ॾिनऊं ऐं उन्हनि भाॻियुनि खे घुराए उहा पंहिंजी चोरी जेका आहे उन्हनि खे बरामद कराई ऐं वॾा उहे ख़ुशि थिया वॾा तमामु जो शुक्रियो अदा कयूं। सो अहिड़े तरीक़े माना हिकिड़ो मुड़ुसु माण्हू जीअं हूंदो आहे न तमामु हिकिड़ो इलाइक़े जो तमामु दिलेर ऐं दहशत वारो माण्हू हुयो ऐं वरी दहशत हूंदी हुअसि चहिरे में ॻाल्हाइण में ऐं अर्ज़ु करेसि त पुलिस बि ऐं जेके कंहिं किथे पाड़ेसरी ते त पुलिस ईंदी कान हुयसि को फ़रियाद वग़ैरह का थींदी ऐं शहर में बि जेके थींदा त पोइ बाबा जलाल वटि ईंदा पोइ पुलिस वारा उनखां पुछंदा बाबा हे मसइलो आहे माण्हू ते फ़रियाद आहे और तव्हांजो जीअं हुकुम हुजे पोइ बाबा जलाल उनखे मसइले खे हल कंदो ऐं माण्हू गिरफ़्तार घणो करे थियणु कोन ईंदो ऐं जेकॾहिं वधीक कोई ॾुढो हूंदो त पोइ उहो बि हथ सां पाण ॾींदो उनजी पोइ पोइवारी करे उनजा फ़ैसिला पाण कंदो पुलिस बाबे जलाल फ़ैसिला मोकिलींदी ऐं तव्हां ॾिठो आहे वीडियो में पुलिस वारो चए थो तव्हां बि फ़ैसिलो करे छॾियो चए न आऊं बि हूंदुसि तव्हां बि हूंदो फ़ैसिलो कंदासीं हिन जो इहे मुंहिंजा मिसकिन माण्हू आहे न सो हुनजी पार थी। पोइ सूबेदार बि बाबे जलाल जी सलाह साहिब खां सवाइ उतो शहर जी गिरफ़्तारी वग़ैरह न कंदा ऐं चोर जेके हुया उहे चोर पंहिंजो चोर खे ताक़त न हूंदी त हुनजे इलाइक़े मां चोरी करे क्रॉस करे वञे इहो सुवाल ई पैदा न हूंदो। दोस्तों मां सम्झां थो हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो कमेंट कयो दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजी चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो।
महिरबानी। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।